आदलपुर वेझो ॻोठ धामाजी मां नाठी ऐं सोहरो मुबैना तौरु अगवा थी विया आहिनि। अगवा जी एनसी दाख़िल कराई वई आहे। मुस्मात समीरा जट जो इहो चवणु आहे त अब्दुल गफूर जट, फैज़ जट, अयास जट ऐं ॿियनि घर में घिड़ी तशदुद जो निशानो बणायो, जॾहिं त जवाबदार मुड़ुस ऐं सोहरे ज़ुल्फ़िकार जट खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया आहिनि। मुस्मात समीरन जट जो इहो चवणु आहे, जॾहिं त SHO आदलपुर जो चवणु आहे त धुरनि में ज़मीन जी मालिकियत तां झेड़ो हलंदड़ आहे। हिकु ॼणो गुम थियल आहे, जांच करियूं पिया। गोट की जिलाई के आदलपुर वेझो ॻोठ धामाजी मां नाठी ऐं सोहरो मुबैना तौरु अगवा थी विया आहिनि, जॾहिं त ॿिन्ही ॼणनि जे अगवा जी NC दाख़िल कराई वई आहे। मुस्मात समीरन जट जो इहो चवणु आहे त अब्दुल गफूर जट, फैज़ जट, अयाज़ ऐं ॿियनि घर में घिड़ी तशदुद जो निशानो बणायो। SHO आदलपुर जो चवणु आहे त ॿिन्ही धुरनि में ज़मीन जी मालिकियत तां झेड़ो हलंदड़ आहे। हिकु ॼणो गुम थियल आहे, जांच करियूं पिया। माजिद कलवड़ खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। माजिद, वधीक आगाह कजो, आदलपुर वेझो ॻोठ धामाजी मां ॿिनि ॼणनि खे अगवा कयो वियो आहे। जी बिल्कुल ही आदलपुर लगो है। धामाजी भरसा सोरो है, जाटो है, जेके 25 साल अमजद अली जटो ऐं 50 साल ज़ुल्फ़िकार जटो मुबीना तौरु अगवा थी विया आहिनि, जंहिंजी आदलपुर थाणे ते अमजद अली जी हिकु हफ़्तो अॻु NC दाख़िल थियल हुई, जॾहिं त ॿियो जेको इहो ज़ुल्फ़िकार अली आहे उहो ॿ ॾींहं उन खां पोइ जेको आहे अगवा थी वियो आहे। ऐं जॾहिं त आदलपुर थाणे जो जेको SHO आहे उन राब्तो करण ते ॿुधायो त हिकु माण्हू जी जेका NC आहे आदलपुर थाणे ते दाख़िल थियल आहे, ऐं जॾहिं त ॿियो जेको माण्हू आहे उनजे गुमशुदगी जी असांखे का बि ॼाण न आहे। जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल जुर्म अब्दुल गफूर जटो, फैज़ जटो आहे, जटो ऐं ॿियनि जेको आहे असांजे घर अंदरि दाख़िल थी जवाबदार मुंहिंजे वालिद ऐं मुंहिंजे घर वारे ते पोइ तशदुद कंदा हुआ। ऐं जॾहिं त मुंहिंजो मुड़ुसु आहे उनखे हिकु हफ़्तो अॻु अमजद अली जे घर अंदरि दाख़िल थी तशदुद करणु, मारकुट करणु, ॿार तशदुद करे अगवा करे जेको आहे उहो जेको आहे खणी आहिनि। जी जेका घर वारी आहे समीरी नालो आहे उनजो चवणु आहे। जी ठीकु आहे, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। माजिद।